ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं त कोयटा एयरपोर्ट रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे जे नतीजे में 19 सालनि जो समीउल्ला ऐं अब्दुल रहमान फौत थी विया आहिनि। फौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। वाक़े जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। मूंखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कोयटा एयरपोर्ट रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। हादसे जे नतीजे में 19 सालनि जो समीउल्ला ऐं अब्दुल रहमान फौत थिया आहिनि। फौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जॾहिं त वाक़े जो को केस दाख़िल न थी सघियो आहे। अहम ख़बर आहे, मूंखे अपडेट कंदा हलूं त कोयटा में हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में 19 सालनि जो समीउल्ला ऐं अब्दुल रहमान फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, ॿुधाइजो त को केस दाख़िल थी सघियो आहे? जी, कोयटा में कार ऐं मोटरसाइकिल ते एयरपोर्ट ते टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा 19 साला समीउल्ला ऐं अब्दुल रहमान फौत थी आहिनि। वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। फौतनि जा लाश जेको आहे त सिविल हॉस्पिटल कोयटा मुंतक़िल कया विया आहिनि ऐं जेको आहे त ज़रूरी कार्रवाई बाद वातन हवाले कया वेंदा। जी ठीक है आज़ाद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।